IMF सां मुआहदे खां पोइ रुपए डॉलर खे लताड़े छॾियो। इंटर बैंक में डॉलर ₹10.55 सस्तो थी ₹275.44 जो थी वियो। इंटर बैंक में कारोबार जी शुरूआत दौरान डॉलर ₹70.71 सस्तो थियो। ओपन मार्केट में बि डॉलर ₹10 सस्तो थी ₹280 में विकिरो थियो। सोन जे अघ में बि फी तोलो ₹2200 घटिताई। गिलगित बुल्तिस्तान जो वॾो वज़ीर ख़ालिद खुर्शीद जाली डिग्री केस में नाअहल करार। गिलगित बुल्तिस्तान जे चीफ कोर्ट जे 3 रुकनी बेंच वॾे वज़ीर ख़ालिद खुर्शीद खे नाअहल करार ॾेई छॾियो। ख़ालिद खुर्शीद ख़िलाफ़ गिलगित असेंबली जे मेंबर गुलाम शहजाद आगा जाली डिग्री जे बुनियाद ते दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। मुस्लिम लीग नून बि वॾे वज़ीर ख़ालिद खुर्शीद ख़िलाफ़ बेतमादी रिथ जमा कराई हुई। कराची में भी लोड शेडिंग के दौरान यहाँ बहुत बढ़ा दिया गया है, लेकिन सिंध के जिला जो है पहले घंटों में बातें होती थी, अब दिनों की बात 12-12 घंटे 14-14 घंटे 16-16 घंटे बिजली जाती थी। अब ये होता है कि जी 3-3 दिन तक 4-4 दिन तक वहां पे बिजली नहीं है। उस गर्मी की शिद्दत की वजह से बहुत ज्यादा प्रॉब्लम फेस हो रही है। सिंध सरकार सूबे में बिजली जी अणलानल बंदिश ते सख्त एहतजाज कंदे वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त अॻ में कलाक बिजली बंदि थींदी हुई ऐं हाणे ॾींहं जा ॾींहं बंदि थिए थी। लोड शेडिंग सबबि सिंध जो अवाम अज़ियत खे मुंहुं ॾिए पियो। वज़ीर आज़म नोटिस वठे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमून चयो त PTI चेयरमैन जजिस ते बेतमादी ज़ाहिर करे अदालतुनि ते दबाव विझण जी कोशिश करे रहियो आहे। साकिब निसार खे गिरफ़्तार करे 30 ॾींहं रिमांड ते मोकिलियो वञे त सभु कुझु साम्हूं अची वेंदो। PTI हुकूमती दौर में 29 माण्हुनि खे फौजी अदालत पारां ॿुधायल सज़ा सुप्रीम कोर्ट में चैलेंज। कर्नल रिटायर्ड पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में अॻूणे वज़ीर आज़म, अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा, अॻूणे DG ISIF ज़मीन ऐं चइनी सूबनि जे हाई कोर्ट्स खे दुर बणाए वियो। अदालत खे इस्तदा कई वई त आर्मी एक्ट तहत सज़ा ॿुधायलनि जो रिकॉर्ड सुप्रीम कोर्ट में पेश करण जो हुकुम ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ भारत खे पैगाम ॾींदे चयो आहे त दहशतगर्दी खे सफ़ारती पॉइंट स्कोरिंग लाइ इस्तेमाल न कयो वञे। रियासती दहशतगर्दी ज़रिए मासूम माण्हुनि जो क़त्ल इंतहाई मज़मत जोॻो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सभ खां वधीक क़ुर्बानी ॾिनियूं। दहशतगर्दी जे हर क़िस्म जी मज़मत करणु घुर्जे। शंघाई सहकार तंज़ीम जे 23 सरबराही इजलास खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त आलमी बिरादरी खे अफ़गानिस्तान जे अमन लाइ अॻिते अचणु घुर्जे। पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान खिते में माशी इस्तेकाम जो सबबु बणिजंदो। वज़ीर आज़म पारां CPEC मंसूबो माशी खुशहाली, अमन ऐं इस्तेकाम लाइ गेम चेंजर करार। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अमन IMF सां मुआहदे खे वॾी अगभराई करार ॾेई छॾियो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर स्टेट बैंक चयो त IMF सां मुआहदो परॾेही फंडिंग खे बहितर कंदो। नाणे जा ज़ख़ीरा बि बहितर थींदा। मुआहदे बाद हर गुज़रंदड़ ॾींहं में बहितरी ईंदी। हिन वक़्तु महांगाई वॾो चैलेंज आहे। महांगाई जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। समूरो ध्यानु माशी बहाली ते आहे। यकीन आहे त ईंदड़ 2 सालनि अंदरि महांगाई जी शरह 5 खां 7% ते अची वेंदी। नेपरा टिमाही एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹1.25 महांगी करे छॾी। नेपरा तर्जुमान मूजिबि बिजली अघनि में वाध जुलाई, अगस्त ऐं सेप्टेम्बर महीने जे बिल्स में लागू थींदी। बिजली विर्छ कंदड़ कंपनियुनि टिमाही एडजस्टमेंट जी मद में वाध जी दरख़्वास्त ॾिनी हुई। बिजली अघनि में वाध कराची जे सार्फिन ते लागू न हूंदी। सुप्रीम कोर्ट कोयटा में मारिजी वियल वकील जे क़त्ल केस में PTI चेयरमैन जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI चेयरमैन ख़िलाफ़ दहशतगर्दी टोड़ अदालत जी कार्रवाई रोकण वारी इस्तदा बि रद्द। वकील लतीफ़ खोसा दलील ॾींदे चयो त
पीटीआई चेयरमैन खिलाफ दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया आहिनि। संदसि हयाती खे ख़तरो आहे, गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾिनो वञे। अदालत लतीफ़ खोसा जी इस्तदा रद्द कंदे चयो त केस शुरूआती मरहले में आहे। FIR ख़तम करण जी इजाज़त कीअं थी ॾेई सघिजे? ॿी धुर खे ॿुधण खां सवाइ को बि हुकुम जारी न कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त रद्द करण वारो ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे मामलो वापसि ट्रायल कोर्ट खे मोकिले छॾियो। अदालत हुकुम ॾिनो त ट्रायल कोर्ट पीटीआई चेयरमैन जे वकील जा ॿीहर दलील ॿुधे 7 ॾींहनि अंदरि ॿीहर फ़ैसिलो करे। खैरपुर में ॻुझनि इदारनि जो ख़ोराक खाते जे गोदाम ते छापो, कणक बदिरां भूअ ऐं मिटीअ सां भरियल हज़ारे बोरियूं हथ। अमलदारनि जो चवणु आहे त छापे दौरान कणक बदिरां भूअ ऐं मिटीअ सां भरियल 7,785 बोरियूं हथ कयूं वयूं। ख़ोराक खाते जो अमलो फरार थी वियो। शहरनि पारां ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ऐं लोक गीतनि खे नए अंदाज़ में पेश कंदड़ सिंध जे नामियारे फनकार अलण फ़क़ीर खे विछड़े 23 वरिया वियामी विया। अलण फ़क़ीर भिड़शाह, बुले शाह ऐं बाबा फरीद जी शाइरी खे नए अंदाज़ में ॻाए वॾो नालो कमायो। अलण फ़क़ीर मुनफ़रद अंदाज़ ऐं सुरीले आवाज़ सबबि अवाम जी दिलुनि में अॼु बि ज़िंदा आहे।